अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहा हो SS न्यूज़ या वहाँ आयशा सजाद। नाज़रीन सब खां पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सुप्रीम कोर्ट पंजाब में चूंडू कराइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी नज़रसानी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी करे रही आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कंदी, जंहिंमें जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर शामिल आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त हू मुल्की मईशत खे मुस्तहकिम करण जी कोशिश करे रहिया आहिनि। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे इसाक़ डार चयो त स्टेट बैंक मुल्क में इस्लामिक फ़िनांस जे फ़रोग़ लाइ भरपूर कोशिशूं करे रही आहे। इस्लामी फ़िनांस ज़रिए ग़ुरबत जे ख़ात्मे लाइ तमामु घणी महिनत कई आहे ऐं माली मर्कज़ जी तरक्की में मदद कंदो। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ख़दीजा शाह पुलिस जी हिरासत में आहे। गिरफ़्तार थियल औरतुनि सां बदसलूकी जूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। हुन लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 9 मई ते 32 औरतूं गिरफ़्तार थियूं हुयूं, जिन मां 11 जेल में आहिनि। माइरुनि ऐं भेनरुनि जो तहफ़ुज़ मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। 8 ॾींहं अॻु कंधकोट शहर जे मिर्ज़ापुर मोहल्ले मां हथियारबंदनि हथां खंभे अग़वा थियल 2.5 वरियनि जे मासूम नींगर समरत कुमार खे शिकारपुर पुलिस जे नए आयल SSP अमजद शेख पारां गड़ी तेगो जे कच्चे वारे इलाइक़े मां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। कंधकोट में C सेक्शन थाणे जी हद मिर्ज़ापुर मोहल्ले में मोटरसाइकिलुनि जे शोरूम ते नामालूम हथियारबंदनि जो हमलो, गोलियूं लॻण करे हिकु ॼणो रहसन बंगवार क़तल थी वियो आहे ऐं 12 साला नींगर ज़ख़्मी। विच शहर में हथियारबंदनि दाख़िल थी सरेआम फायरिंग कई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छाइजी वियो। फायरिंग सबबि शहरनि में भाॼ पइजी वई। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।